आगाह कयां खे पीर जो ॻोठ मां नारेजा ऐं ओडा बिरादरी जे बिंदरियुनि में खूनी तकरार ॿीहर करखियो आहे। वधीक हिकु ॼणो ज़ख़्मी थियो आहे। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं खैरपुर मां हाज़िरी तां मोटंदड़ नौजवान रोशन नारे जो हथियार बंदन तां ज़ख़्मी थियो आहे। ज़ख़्मी नौजवान खे गणिती जोगी हालत में सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पीर जो ॻोठ मां अव्हांखे आगाह कयूं पिया नारेजा ऐं ओडा बिरादरी जे बिंदरियुनि में खूनी तकरार ॿीहर करखियो आहे। वधीक हिकु ॼणो ज़ख़्मी थियो आहे। खैरपुर में हाज़िरी तां मोटंदड़ नौजवान रोशन नारे जो हथियार बंदन तां ज़ख़्मी थियो आहे। तफ़सील वठंदासीं पीर जो ॻोठ मां अब्दुल रज़ाक लोड़ो खां। अब्दुल रज़ाक आगाह कजो। जी बिल्कुल, पीर जो ॻोठ भरिसां फैज़बंद बिंडो जे कचे वारे इलाइक़े में जो काफ़ी सालनि खां ओडा नारे जा तकरार हले पियो, जेको वरी अॼु तेज़ थी वियो आहे। खैरपुर मां हाज़िरीअ तां मोटंदड़ नौजवान रोशन पुट मोहम्मद मिटल नारे जो हथियार बंदन पारां फायरिंग कई आहे, जंहिंमें गोलियूं लॻण सबबु हू सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे खैरपुर अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। जंहिं बाद ॿिन्ही धुरियुनि में जेको आहे सो त ख़ौफ़ वारी सूरत छायल आहे। जी ठीकु आहे अब्दुल रज़ाक, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां आगाह करण लाइ।